साईं हाणे हा साईं मुंहिंजो नालो कमाल साजन हमदर्द ग्रुप जो बानी आहियां ऐं ही एहतजाज आहे 11 तंज़ीमनि जो गॾियल ऐं ही एहतजाज आहे मज़ूरनि जो, ही एहतजाज आहे बिल्कुलु लो तबिके वारा माण्हुनि जो, हिननि में ज़ातनि जो। असां हुननि जे लाइ ॿाहिरि निकिता आहियूं ऐं सभिनी खे रिक्वेस्ट करियूं था ॿाहिरि अची हिननि जी जदोजहद करियो। असां सहाफ़ी हज़रातनि खे बि चऊं था त बाबा हिननि जो साथ ॾियो, हिननि जो आवाज़ु थियो, छो जो हिन ग़रीबनि जो, हिन कारीगरनि जो, हिन मज़ूरनि जो केर बि साथ कोन ॾींदो आहे। हिननि जे हक़नि जे बारे में केर बि कोन ॻाल्हाईंदा आहिनि। अगरि ॻाल्हाईंदा आहिनि त बि 5 सालनि खां पोइ अची मामूली ॻाल्हाईंदा, न त केर बि कोन ॻाल्हाईंदो। त हिन जे करे असां सभु गॾु थिया आहियूं, जदोजहद करणु चाहियूं था त बाबा हिन जे हक़नि जा, हिननि जे प्लाटनि जा मामला आहिनि, हिननि जी इज़तनि जा मामला आहिनि, हिननि जे मज़हबनि जा मामला आहिनि, जंहिं ते हू ॻाल्हाईंदा आहिनि। सभिनी इशूनि ते एतिरा 14 सॼा इशू आहिनि जंहिं ते असां हीअ सभु निकिता आहियूं गॾु ऐं हिन ते असां कोशिशि करियूं था हिकिड़ी दफ़ा निकिरण न, असां हीअ जदोजहद जारी रखंदासीं, अॻिते बि निकिरंदासीं जेसि ताईं हिननि खे हक़ नथा ॾियनि। अॼु त उमेदु आहे, अॼु त उमेदु रखूं था हुननि माण्हुनि खां ऐं हुननि माण्हुनि सां जेको सियासी अॼु शायदि असांजो थोरो घणो को ॻाल्हि ॿुधनि बि सही, छो जो हाणे इलेक्शन जो टाइम अचे पियो, अॻिते वरना त केरु ॿुधंदो बि न आहे। त हिन जे करे गॾु थिया आहियूं सभिनी साथ, ऐं सिर्फ़ु कराची सां न पूरी सिंध सां माण्हू आया आहिनि। सभिनी खे असां हुननि जा बि शुक्रिया अदा करियूं था त हिन जदोजहद में साथ ॾियनि। असां रिक्वेस्ट कंदासीं पुलिस जे IG साहब खे बि रिक्वेस्ट कंदासीं त हू जेको असांजे इंडस्ट्री एरियनि में असांजे जेको मज़ूरनि सां बि ज़्यादतियूं थींदियूं आहिनि हुननि ते बि ध्यानु ॾिनो वञे, छो जो हुते जेको बि ॿाहिरि निकिरंदा आहिनि हुननि खे प्रॉब्लम थींदो आहे। पुलिस हुननि खे जल्दी आहे, बिला वजह जो हू हुननि सां कुझु पैसा वठंदी आहे, त हू हिकिड़ो असांजा मज़ूर माण्हू ॾिसण में बि अलॻि नज़र ईंदा आहिनि। हिननि जा टारगेट सभ खां पहिरीं उहे ई हूंदा आहिनि। त असां उन्हनि खे IG मेमन साहब खे बि चऊं था त प्लीज़ हिननि जो बि असांजे लाइ इहो ख़्यालु कयो वञे। असां सहाफ़ी हज़रातनि खे बि चऊं था त जेसि ताईं सहाफ़ी असां सां गॾु न आहिनि तेसि ताईं कुझु बि न आहे। त हीअ बि असांजो जेतिरो घणे सां घणो आवाज़ु उथारंदा त हिननि जी जदोजहद में थींदी, छो जो हिन मज़ूर तबिको आहे, सफ़ा मज़ूर तबिको आहे। हिननि जो जेको कमु करणु हिकिड़ी इबादत आहे, सभिनी लाइ इबादत आहे। थैंक यू।